दोस्तों अक मौजूद जी सिंध अॼु लाइव अचण जो मक़सदु कुझु नंढड़ो हिकिड़ो मक़सदु आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में इंतिहाई अहम। राति कंहिं दोस्त मूं हिकिड़ी वीडियो व्हाट्सअप कई जियो टीवी जी। मुंहिंजे ख़्याल में ही हामिद मीर जी हिकु हफ़्तो अॻे जी आहे। उन में हामिद मीर जेको ॿुधाए थो उन में हिकिड़ो पैनल वेठो आहे। हामिद मीर ॿुधायो त जेको सिविल सर्विसिस जो CSS जो कुझु सीटूं जेके वफ़ाक़ी हुकूमत में हूंदियूं आहिनि ऐं सूबनि जूं उहे सीटूं ख़ाली पियलूं आहिनि जिन जा इम्तिहान जेके भरियूं कोन वियूं आहिनि या जिन्हनि छोकिरनि इम्तिहान ॾिना उहे उते पहुची कोन सघिया। उन में जेके 49 सीटूं आहिनि उहे आहिनि 5 बलूचिस्तान जूं, 41 सीटूं CSS जूं सिंध जूं ऐं सिंध बि ॿाहिराड़ी रूरल। मूंखे कंहिं दोस्त जॾहिं राति वीडियो मोकिली त उन ॿुधायो त यार हीउ जेको असांजो आम माण्हू ताईं ख़बर ई कोन्हे का त सीटूं ख़ाली पियूं आहिनि थियूं ऐं उन्हनि जे लाइ असांखे छा करणु खपे, या उन्हनि जो को तालीम जो निज़ाम या उन जो जेके एग्ज़ाम आहिनि उहे शायदि एतिरा टफ आहिनि। हामिद मीर बि इहा ॻाल्हि ॿुधाई पिए त हू एतिरा सख़्तु टफ सवाल या पेपर आहिनि जो तक़रीबन छो त उहे माण्हू अची कोन था सघनि, छो त असांजो तालीमी निज़ाम एतिरो ख़तमु थियलु आहे। ख़ुशूसनि ऐं चवंदुसि सभिनि खां त पोइ हिते सिंध जो आहे, पोइ बलूचिस्तान आहे, पोइ ॿिया, पर सभिनि खां टॉप ते पंजाब आहे। इन करे पंजाब जूं सदाईं सीटूं भरिजी वेंदियूं आहिनि ऐं हिननि ॾुतरियल सूबनि जूं रहिजी वेंदियूं आहिनि, स्पेशली सूबा सिंध ऐं बलूचिस्तान। हामिद मीर जो बि इहो मौक़ुफ़ हुयो। हिकु त तालीम निज़ाम बहितर न हुजण जे करे उन्हनि पेपरनि खे क्वालिफाई नथो करे सघिजे, उन पास न पियो थी सघिजे। ऐं छो त असां वटि मां खोड़ दफ़ा असां पिटका करे चुका आहियूं त सिंध में जेका सिंध सॼे मुल्क खे ताते थी, जेका एॾो सारो रेवेन्यू ॾिए थी, उन मुल्क में एजुकेशन डिपार्टमेंट जा हेड या वॾा माण्हू पंहिंजे औलाद जी बहितर तालीम लाइ पंजाब, लाहौर या इस्लामाबाद मोकिलींदा आहिनि। यानी उन्हनि खे पंहिंजे तालीमी निज़ाम ते ई भरोसो कोन्हे। इन ऐं बाक़ी जेको आम माण्हू आहे, असां तव्हां जहिड़ो विचोले तबिके जो, हेठी तबिके जो, ग़रीब तबिके जो माण्हू, ॿाहिराड़ी जो माण्हू, उहो जेको मौजूदा तालीमी निज़ाम आहे उन तहत पढ़े थो, काफ़ी कल्चर आहे, पोइ उहो कोन थो क्वालिफाए करे सघे। जेकॾहिं को छोकिरो मथो मारी करे बि थो त उहो पेपर क्वालिफाए नथो करे सघे। सो ही जेको अॼु लाइव अचण जो जेको मक़सदु हो त सिंध सूबे जूं 41 से बि ॿाहिराड़ी जूं सिविल सर्विसिस जूं सीटूं, उन करे हिकु अधु ॻाल्हि ॿी बि हुई त इन्हनि लाइ हीअ जेके सिविल सर्विसिस जूं सीटूं आहिनि 41 CSS जूं, इन्हनि जे लाइ असांजा नौजवान, सिंधी नौजवान जेके आहिनि उहे तयारी कनि। शायदि नवंबर दिसंबर में उनजा एग्ज़ाम थियनि था। पर जेका मक़सदु अञा ॿियो इहो त जीअं मिसाल मां 3 ॾींहं अॻु में 4 ॾींहं अॻु में कराची में कंहिं बाख़्तियार माण्हूअ सां वेठो हुउसि, कंहिं वॾे माण्हू वटि वेठो हुउसि, त उते हिकिड़ो माण्हू आयो, का सिफ़ारिश बि कराई हुई, कार्ड बि खणी आयो। उनखे जॾहिं उन हाल अहिवाल पुछा त ॾे ख़बर, त हुन चयो साईं मां ग़ैर मुल्की आहियां। हुन मुल्क जो बि नालो खयो त मां फलाणे मुल्क जो आहियां ऐं मूंखां फलाणे माण्हू DSP लेवल जे माण्हू कराची जो ई, जंहिं मूंखां 5 लख रुपया वरिता हा त तोखे नादरा जो शनाख़्ती कार्ड ठाराए ॾींदुसि। अञा पंधु कराए पियो, अञा मूंखे ठाहे कोन अथसि, न को पैसा थो मोटाए ॾे, न को शनाख़्ती कार्ड थो ठाराए ॾे। उहो जेको बाख़्तियार माण्हू उन मूंखे पियो ॾिठो, मूं हुनखे पियो ॾिठो ऐं अचरज में हुयुसि त ही का शायदि नई ॻाल्हि कोन्हे। उनखां सवाइ गुज़िरियल साल कोटड़ी में मुंहिंजो प्रोग्राम हो त वकील दोस्त जेके नौजवान पढ़नि पिया था,
उन्हनि उहे मूं सां मिलिया कचहरी दौरान ॿुधायो त साईं इम्तिहान पिया हलनि लॉ जा। उन ॿुधायो साईं असां सां गॾु पंजाब जा छोकिरा बि इम्तिहान ॾियनि पिया लॉ जो, जेके आहिनि पंजाब जा। हुननि जो चवणु त असां जॾहिं हुन खां पुछियो त तव्हां पंजाब छॾे हिते एग्ज़ाम ॾियणु आया आहियो छो, त हुननि चयो त असां वटि ग़लति कमु न थींदो आहे पंजाब में। इहो तानू वॾो हो या वॾी 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 आउं चवंदुसि असांजे समाज में असांजे निज़ाम खे हिकिड़ो भूंडो हुयो त हिक ई मुल्क में रहंदड़ हिकिड़ा माण्हू जेके चवनि था त असांजे सूबे में ग़लति कमु न थींदो आहे, यानी उन तव्हांजी सिंध में ग़लति कमु थींदो आहे। हीअ बि उनखां सवाइ खोड़ अख़बारूं भरियूं पियूं आहिनि घोटकी ज़िले में सादकाबाद जा रहीम यार खान जा पंजाब जा माण्हू स्कूलनि में पेपर, हाई स्कूल में गवर्नमेंट कॉलेजुनि में अचे पेपर ॾींदा आहिनि, छो त उन्हनि जे बकौल या उन्हनि जे सम्झ मुताबिक़ त असां वटि कापी न थींदी आहे, सिंध में थींदी आहे। यानी हर ग़लति कमु सिंध में। हीअ मिसाल ॾियण जो मक़सदु सिर्फ़ु इहो हो त कल्ह जंहिं दोस्त मूं ॾेई विडियो मोकिलियो आहे उनजो चवणु त मूं सां ई सम्झो त हिकिड़ो रिवेन्यू या जेके जेके इदारा आहिनि डोमिसाइल ठाहिण जा, उन्हनि में हेठी क्लास जो क्लार्क चयोसि केरु बि चयोसि, उन्हनि जे हिकिड़ो इशारो ॾिनो या उन अचे हिकिड़ी अनऑफिशियली ॻाल्हि ॿुधाई त ॿियनि सूबनि जा यानी ॿिए सूबे जा सिधो सूं शायदि पंजाबी चओ, पंजाब सूबे जा माण्हू सरगर्म थी विया आहिनि सिंध जे ॿहिराड़ियुनि जा डोमिसाइल ठाराइण लाइ, त जीअं सिंध जे हिननि 41 ॿहिराड़ियुनि जे सीटुनि ते असां पंहिंजा माण्हू भर्ती करे सघूं। मूं जेके नादरा जे शिनाख्ती कार्ड जी ॻाल्हि कई, इन जो आऊं गवाह आहियां। कोटड़ी में वकीलनि जेका ॻाल्हि कई, घोटकी में धारिया अचे पेपर ॾियनि था, इन सोच सां त ग़लति कमु सिंध में थींदा आहिनि। जॾहिं शिनाख्ती कार्ड सिंध में ठहनि था, जॾहिं इम्तिहान सिंध में ॾिजनि था, त डोमिसाइल ठहणु कहिड़ो वॾो मसइलो आहे। यानी अलाए छा थींदो रहियो आहे। घटो कंहिं मूंखे माण्हू चयो त साईं अॼु ॾींहं ताईं CSS जूं टोटल सिंध जूं सीटूं भरिजी न सघियूं आहिनि, हर साल रहिजी वेंदियूं आहिनि। शायदि पोइ हर साल अलाए भरिजी कीअं थी वञनि, अलाए किथां जा माण्हू भरे था छॾनि हुनखे। सो ही हिकिड़ो मौक़ो आहे, असांजो 41 सीटूं आहिनि सिंध जे ॿहिराड़ियुनि जूं। ऐं नौजवाननि खे त चवंदुसि, पर उन्हनि ब्यूरोक्रेट्स खे जेके डोमिसाइल ठाहिण में मदद ॾींदा आहिनि, मुंहिंजे ख़्याल में हेठां खां वठी रेवेन्यू डिपार्टमेंट मुख़्तियारकार खां वठी DC ताईं, उन्हनि खे मां ॿाहूं ॿधी चवंदुसि त ख़ुदा खे मञियो, 5 रुपया मिलंदा ज़रूरु। जीअं डोमिसाइल ठहनि पिया, शिनाख्ती कार्ड ठहनि पिया, घणा ॾींहं 5 रुपया खाईंदा। हीअ धारियुनि खे बि डोमिसाइल ठाहिण में मदद कंदव। सुभाणे धारिया तव्हांजे नौकरियुनि ते ऐं उन्हनि ग़रीब नौजवाननि जे जिन वटि लाहौर में पढ़ण जेतिरा पैसा कोन्हे, जेके इस्लामाबाद खे अफोर्ड नथा करे सघनि, हिते राति ॾींहं पढ़नि पिया। मां खोड़ अहिड़नि माण्हुनि खां वाक़ुफ़ु आहियां जेके ॿियनि जी मदद सां पढ़नि था, पुराणा किताब वठी पढ़नि था। थी सघे थो त उन्हनि इम्तिहाननि में उन्हनि खे वारो मिली वञे जेकर ग़लति डोमिसाइल न ठहे। सो आऊं सिंध जे घण घुरनि खे ऐं उन ब्यूरोक्रेट्स खे जेके हेठी लेवल जा आहिनि, जेके असांजा ब्यूरोक्रेसी आहे हेठी लेवल जी, जेके मदद ॾियनि था डोमिसाइल ठाहिण में, उन्हनि खे एतिरो चवंदुसि त ख़बर न आहे अलाए केतिरा ॾींहं ताईं जहिड़ा हूंदो, अलाए केतिरा ॾींहं असां जहिड़ा हूंदासीं। उहे इवन क्लार्क ताईं सभिनि खे हिकिड़ी रिक्वेस्ट कंदुसि त ख़ुदा खे मञो, इन्हनि जी रस्ता रोक कयो। कंहिं बि DC साहिब खे, SDM खे, मुख़्तियारकार साहिब खे, उन्हनि खे रिक्वेस्ट कंदुसि त मुंहिंजो जेकॾहिं आवाज़ु उन्हनि ताईं पहुचे थो त ख़ुदा कंहिं बि धारिये खे कूड़ो डोमिसाइल न ठाहे ॾिजो। मतां सॼी ज़िंदगी तव्हां ॿियनि जे हक़ खाइण में शामिलु थी वञो ऐं ख़ुदा जी ज़ात वटि बि गुनहगार थी वञो। अलाह त जेके फ़ैसिलो करे, पर हीअ क़ौम, हीअ सिंध तव्हांखे कॾहिं माफ़ु न कंदी। सो अचो त उन्हनि जी रस्ता रोक कयूं जेके ग़लति डोमिसाइल ठाराइनि था। अचो त उन्हनि धारियुनि जा रस्ता रोक कयूं जेके हिते असां वटि कूड़ा शिनाख्ती कार्ड ठाराइनि था 5-10 हज़ार। इहा त जेकर खोड़ मूंखां सवाइ दोस्त ॼाणंदा हूंदा त हा 5 हज़ार, 10 हज़ार, 20 हज़ार UC जे सर्टिफिकेट धारियुनि खे कढी ॾिना विया आहिनि 5-5 हज़ार में, जिन पंहिंजा शिनाख्ती कार्ड ठाराया आहिनि। सो ऐं हथ ॿधी मोदबाना आजिज़ाना हिकु तव्हांजो भाउ जी हैसियत में, हिकु ग़रीब सिंधीअ जी हैसियत में ऐं सभिनी वस वारनि खे, सभिनी सम्झदारनि खे गुज़ारिश कंदुसि त महिरबानी कयो
इन्हनि धारियुनि जी रस्ता रोक कयो, इन्हनि जे डोमिसाइल ठाहिण जी रोक कयो ऐं शनाख़्ती कार्ड ठाहिण जी रोक कयो। यूसीज़ मां टाउन मां जेके सर्टिफिकेट निकिरनि था, रेज़िडेंस सर्टिफिकेट, उन्हनि जी रस्ता रोक कयो ऐं उन्हनि सभिनी खे चवंदो ख़ुदा खे मञो, ख़ुदा खे मञो। उन्हनि खे ॿटनि रुपनि ते, ॿटनि टकनि ते पंहिंजी धरती जी वारसी न हवाले कयो, पंहिंजे माउ जी लॼ धारियुनि जे हवाले न कयो। असां अॻे ई ॾाढा ॾुतड़िजी विया आहियूं। असां वटि अध खां मथे धारिया माण्हू अची चुका आहिनि जेके असांजे मज़दूरनि ते, असांजे वसीलनि ते, सभिनि ते क़ाबिज़ आहिनि। हाणे नौकिरियूं बचियूं आहिनि। हाणे एॾियूं वॾियूं, छो त असांजी जेकॾहिं ब्यूरोक्रेसी अची वई, पंहिंजा ॿाहिराड़ी जा माण्हू जेकॾहिं ब्यूरोक्रेट थी आया, उन सीटुनि ते वेठा, त उनखे ख़बर हूंदी त बुख छा थींदी आहे, उन्हनि खे ख़बर हूंदी त स्कूल जी तालीम छा थींदी आहे। वॾनि माण्हुनि खे, धारे माण्हू खे, पंजाब जेके ॿिए कंहिंखे कहिड़ी ख़बर त सिंध ऐं सिंधियत सां कहिड़ो हशर आहे। ऐं सभिनी दोस्तनि खे आज़ाना गुज़ारिश कंदुसि, अचो त रस्ता रोक कयूं ऐं उन ऑफिसरनि खे त ख़ुदा खे मञो, मरी जान ॾियणी अथव सभिनि खे। को बि ग़लति डोमिसाइल, को बि ग़लति सर्टिफिकेट यूसी जो, को बि ग़लति शनाख़्ती कार्ड महिरबानी कयो न ठाहियो। अलाह तव्हां सभिनी खे ख़ुशि करे, हक़ मौजूद जीए सिंध।